बालवा को बंद हो बालने के do in the बर्दाश्त न कंदासी जी सिंध जी रसनाना पास न साउना त हमलो बर्दाश्त न कंदासी जी सिंध तेरा कल्चर असा जो साउना ते हमलो कोन करन ईंदासी एक ने मखसूस चैनल के तरफा का जो सिंधी टोपी ते अटैक कयो है यो असा समझू था तो असा कल्चर ते न पर असा सिंधी कौम ते हमलो है ऐं असा सिंधी मानू कदा भी बर्दाश्त न कंदासी तो को असा कौम ते या असा कल्चर ते हमलो करे असा उन जो भरपूर नमूने से जवाब दींदासी ऐं उन्हनि सां जमी मुक़ाबलो कंदासी त असा सिंधी अञा ज़िंदा आहियूं असा ज़िंदा ज़मीर आहियूं असा कॾहिं बि इहो कंहिं बि चैनल जे तरफ़ खां या कंहिं बि क़ौम जे तरफ़ खां असा पाण ते कंहिं बि क़िस्म जो को बि हमलो बर्दाश्त न कंदासीं असां पंहिंजी सिंध ते को बि हमलो या अटैक करण न ॾींदासीं ऐं हुन होशो ई चवाणी आंगड़ मरवेसूं त मरवेसूं पर सद न ॾेसूं। सही।